नासिर सिंध में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत हक़दार औरतुनि खे मिलंदड़ वज़ीफ़े वारी रक़म मां कटौती जो सिलसिलो बंदि न थी सघियो आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां 1000 रुपयनि खां 1500 रुपयनि ताईं कटौती जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त BISP जा लाॻापियल अमलदार बैंक अमलो तोड़े हद जी पुलिस बि हक़दार औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती बंदि न कराए सघी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डिवाइस होल्डर्स पारां एजेंट मुक़रर कया पिया आहिनि जेकी बहिराड़ी जे अबोच औरतुनि खे 1000 खां 1500 रुपयनि ताईं पैसा न ॾियण जी सूरत में वज़ीफ़ो बंदि थियण जो डपु ॾेई संदन सुञाणप कार्ड वठण खां पोइ पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ कटौती करे रहिया आहिनि। BISP जे सेंटर्स तां अहिड़ियूं शिकायतूं मामूल बणियल आहिनि। नाज़रीन, सिंध में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत हक़दार औरतुनि खे मिलंदड़ वज़ीफ़े वारी रक़म मां कटौती जो सिलसिलो बंदि न थी सघियो। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां 1000 रुपए खां 1500 रुपए ताईं कटौती जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त BISP जा लाॻापियल अमलदार बैंक अमलो तोड़े हद जी पुलिस बि हक़दार औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती बंदि न कराए सघी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डिवाइस होल्डर्स पारां एजेंट मुक़रर कया विया आहिनि जेके बहिराड़ी जे अबोच औरतुनि खे 1000 खां 1500 रुपए ताईं पैसा न ॾियण जी सूरत में वज़ीफ़ो बंदि थियण जो डपु ॾेई संदन सुञाणप कार्ड वठण खां पोइ पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ कटौती करे रहिया आहिनि। BISP जे सेंटरनि तां अहिड़ियूं शिकायतूं मिलण मामूल बणियल आहिनि। जी नाज़रीन, सिंध में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत हक़दार औरतुनि खे मिलंदड़ वज़ीफ़े वारी रक़म मां कटौती जो सिलसिलो बंदि न थी सघियो आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां 1000 रुपयनि खां 1500 रुपयनि ताईं कटौती जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त BISP जा लाॻापियल अमलदार बैंक अमलो तोड़े हद जी पुलिस बि हक़दार औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती बंदि न कराए सघी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डिवाइस होल्डर्स पारां एजेंट मुक़रर कया पिया आहिनि जेकी बहिराड़ी जे अबोच औरतुनि खे 1000 खां 1500 रुपयनि ताईं पैसा न ॾियण जी सूरत में वज़ीफ़ो बंदि थियण जो डपु ॾेई संदन सुञाणप कार्ड वठण खां पोइ पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ कटौती करे रहिया आहिनि। BISP जे सेंटर्स तां अहिड़ियूं शिकायतूं मामूल बणियल आहिनि। नाज़रीन, उन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंध में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत हक़दार औरतुनि खे मिलंदड़ वज़ीफ़े वारी रक़म मां कटौती जो सिलसिलो बंदि न थी सघियो आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि मां 1000 रुपए खां 1500 रुपए ताईं कटौती जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त BISP जा लाॻापियल अमलदार बैंक अमलो तोड़े हद जी पुलिस बि हक़दार औरतुनि खे मिलंदड़ रक़म मां कटौती बंदि न कराए सघी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में डिवाइस होल्डर्स पारां एजेंट मुक़रर कया विया आहिनि जेके बहिराड़ी जे अबोच औरतुनि खे 1000 खां 1500 रुपए ताईं पैसा न ॾियण जी सूरत में वज़ीफ़ो बंदि थियण जो डपु ॾेई संदन सुञाणप कार्ड वठण खां पोइ पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ कटौती करे रहिया आहिनि। BISP जे सेंटर्स तां अहिड़ियूं शिकायतूं मिलण मामूल बणियल आहे।